अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक विद नसीर गोपांग में अव्हांखे चऊं था भलीकार। ऐं नाज़रीन, अॼु जंहिं मामले ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो इंतहाई सीरियस, इंतहाई अहम मसइलो आहे। सियासी सर्कस जेको इन मुल्क में लॻियल आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे ऐं उहो नए साल में बि अव्हांजो पीछो न छॾींदो। 2023 में बि असांखे इहे तज़िया तबसरा ॿुधण में ईंदा त पंजाब असेंबली जो छा थींदो, उते नओं वॾो वज़ीर ईंदो, परवेज़ लाही कंटिन्यू कंदो, अदम एतमाद जी रिथ कामयाब थींदी न थींदी। हाणे इहो मामिलो जनवरी ताईं हलियो वियो ऐं ॿिए पासे असूलनि जा वॾा दावेदार आहिनि। ख़ान साहब उहे चवंदा रहिया त असीं असूलनि जी सियासत था कयूं। ठीकु आहे, अदम एतमाद जी रिथ जेका आहे उहा पंजाब में आई आहे, केपी में त नाहे आई, पर अॼु जेको उन्हनि ख़िताबु कयो गवर्नर हाउस जे ॿाहिरियां जेके उन्हनि जा कारकुन एतिजाज पिया कनि, उन में उन्हनि इहो वाज़े कयो त ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली सुभाणे न पई टुटे। हालांकि उते का अदम एतमाद जी रिथ नाहे आयल, चाहिनि त उहा टोड़े सघनि था, पर यूटन ख़ान आहिनि, मशहूरु आहिनि, सो उहो पंहिंजी ॻाल्हि था फ्री विया आहिनि। हाणे उन्हनि खे ॻंढियुनि पिया पंजाब सां, जॾहिं उन्हनि ऐलान कयो त किथे बि इहो कोन, जेकॾहिं पंजाब टुटी त पोइ ख़ैबर पख्तूनख्वा टुटंदी, पर हाणे पंजाब असेंबली न पई टुटे। ॻाल्हि साबित आहे, जेको हफ़्ते जो टाइम ई उन्हनि ॾिनो हो उन मां ई अंदाज़ो थी वियो त हू पाण संजीदा न आहिनि असेंबली टोड़ण में। हीउ बि हिकिड़ो उन्हनि जो पॉलिटिकल स्टंट हो, कार्ड हो जेके उन्हनि यूज़ कयो। सो उहा सूरत हाल वई हली। मूं जंहिं संगीन मसइले जी ॻाल्हि पे कई उहो इंतहाई संगीन मामिलो आहे धारी आबादकारी, जंहिंमें मुसलसल वाद थिए पई ऐं जंहिंसां न रुॻो असांजे मुल्क जो मुस्तक़बिल ख़तरे में आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं ज़िक्र कयूं सिंध सूबे जो, त उनजो फ्यूचर जेको आहे तमामु घणो ख़तरे में आहे। ऐं सिंध में धारी आबादकारी जो जेको हीउ सिलसिलो आहे उहो हिंदुस्तान जे विरहाङे खां शुरू थी वञे थो। ऐं असीं ॾिसूं था त न रुॻो मुख़्तलिफ़ मुल्कनि जा माण्हू, पर मुख़्तलिफ़ सूबनि जा जेके माण्हू आहिनि उहे वॾे तादाद में आए ॾींहं जेके आहिनि वॾे तादाद में उहे माण्हू अचनि पिया, हिते आबाद थियनि पिया, जंहिंसां न रुॻो आबादी जो जेको तनासुब आहे उहो बिगड़े पियो, उनमें बिगाड़ पैदा पियो थिए। मक़ामी माण्हू जेके आहिनि उहे अक़लियत में तब्दील पिया थियनि, पर उन सां गॾोगॾु मक़ामी माण्हुनि जे रोज़गार ते धाड़ो लॻे थो, उन्हनि जी सिहत हुजे, उन्हनि जी तालीम जा वसीला हुजनि, उहे महदूद थींदा पिया वञनि। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त धारी आबादकारी जे करे जेको आहे अमन अमान जी सूरत हाल तमामु घणी ख़राबु पई थिए। पोइ लसानी फ़साद हुजनि, सियासी फ़साद हुजनि, या असीं चऊं त मज़हबी फ़साद हुजनि, उन्हनि में वाद थिए पई। दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुसलसल वाद थी रही आहे ऐं असलूका रहवासी जेके आहिनि उन्हनि जो मुस्तक़बिल जेको आहे दाव ते लॻल आहे, पर उन तरफ़ को बि माण्हू जेको आहे उहो न पियो सोचे। 1.5 साल अॻु आमिर फारूकी साहब जेके डायरेक्टर FIA सिंध हुआ, उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस करे हिकिड़े वफ़ाक़ी इदारे जे सिंध जे सरबराह इहो असांखे ॿुधायो त 10 सालनि अंदरि सिंध में जेके आहिनि 40 लख माण्हुनि खे गैर क़ानूनी शिनाख्ती कार्ड जारी कया विया आहिनि, पर उहे कार्ड कंहिंखे ॾिना विया आहिनि, उन्हनि जी जांच कोन थी सघी, उहे कार्ड रद्द कोन कराया विया, इहा ख़बर न पइजी सघी त उहे माण्हू किथे आहिनि, छा पिया कनि, को क़दम न खयो वियो। ऐं उन सां जेके आहिनि उहे खोड़ सारा, जीअं मूं अव्हांखे ॿुधायो त मसइला पैदा थियनि था। अॼु अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि हिकिड़ो इजलास थियो ऐं उनखां पोइ जेको बयानु जारी कयो वियो उन में इहो ॿुधायो वियो आहे त सिंध मां धारी आबादकारी जी नेकाली जे हवाले सां फ़ैसिलो कयो वियो आहे, पर उन्हनि खे कीअं नेकाली ॾिनी वेंदी उन सिलसिले में वफ़ाक़ खे एतमाद में वरितो वियो आहे या नयो पॉलिसी चाहे उन जा डिटेल जेके आहिनि उहे न आहिनि ॿुधाया विया। जस्ट हिकिड़ो ऐलान कयो वियो आहे, ऐलान जी हद ताईं उनखे ॾिसिजे। ऐं अहिड़ा ऐलान असांखे माज़ी में बि घणा नज़र आया आहिनि, पर अमली तौर ते अञा ताईं उन मामले खे संजीदा न पियो वरितो वञे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त दुनिया जा खोड़ अहिड़ा मुल्क आहिनि जिते इहे मिसाल आहिनि, जॾहिं उते धारी आबादकारी वधी वई, उते खोड़ सारा मसइला पैदा थिया त उन्हनि जे मुल्कनि ॾाढा हिकिड़ा सख़्तु क़दम खयां, जंहिंजो वॾे में वॾो मिसाल आहे नाइजेरिया ऐं घाना जो। घाना जा माण्हू वॾे तादाद में नाइजेरिया में अची आबाद थिया, जंहिंखां पोइ हिते रोज़गार ऐं अमन अमान जा मसइला पैदा थियणु लॻा। ऐं 1983 में जॾहिं उते जेको सदर थी आयो हो सेहू ओस्मान शगरी साहब जेके आहिनि, ऐं उन्हनि 1993 में हिकिड़ो सख़्तु कानून लागू कयो ऐं जेके बि उते धारिया हुआ, घाना समेत जेके बि हुआ, उन्हनि खे उतां नेकाली जो उन्हनि कानून पास कयो ऐं चयो थो वञे त उन्हनि धारियुनि माण्हुनि खे सामान खणण जो बि वक़्तु उन्हनि कोन ॾिनो, उन्हनि खे नेकाली ॾिनी। हालांकि उहे साॻे नसल जा हुआ, अफ़्रीकन हुआ, साॻे मज़हब जा हुआ, पर उन्हनि सां का रिआयत न कई वई। ऐं गुज़िरियल 75 सालनि खां असांखे कॾहिं मज़हब जे नाले ते, कॾहिं भाईचारे जे नाले ते, कॾहिं कहिड़े नाले ते जेके उते माण्हू आणे करे आबाद कया था वञनि, जेके असांजे लाइ मुसलसल थ्रेट आहिनि। रशिया वार खां पोइ जेके माण्हू हिते आंदा विया, उन्हनि जो ॿियों ऐं टियों नसल जेको आहे हिते वॾो थियणु शुरू थी वियो आहे। हाणे कोर्टूं फ़ैसिला पियूं ॾियनि त जेके माण्हू हिते ॼमिया आहिनि उन्हनि खे कार्ड ॾिना वञनि। सो इहो तमामु वॾो हिकिड़ो थ्रेट आहे। अॼु जे प्रोग्राम में असीं उन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिते ज़ाहिर आहे सभई बाशऊर माण्हू आहियो, अव्हांखे ख़बर आहे त दुनिया जे जंहिं बि मुल्क में जेके बि धारिया माण्हू रहनि था उन्हनि जे लाइ हिकिड़ा कानून हूंदा आहिनि। पहिरीं ॻाल्हि त उहे जेके आहिनि दाख़िल थियणु शर्त उन्हनि जी रजिस्ट्रेशन थींदी आहे त जीअं मुकमल अंग अखर हुजनि त केतिरा धारिया माण्हू हिते आबाद थिया आया। ॿी ॻाल्हि त उन्हनि माण्हुनि खे शहरनि जी बजाए कैंपनि में रखियो वेंदो आहे। टीं ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे जेको आहे
सुञाणप कार्ड खां वेंदे प्रॉपर्टी ख़रीद करणु वोट जे हक़ समेत के बि बुनियादी हक़ हासिल न हूंदा आहिनि, पर असां वटि उनजे मुसलसल उबतड़ पियो थिए। इहे माण्हू विच शहरनि में असां वटि रहियल आहिनि, उन्हनि खे शिनाख्ती कार्ड मिली था वञनि चंद टकनि जे एवज़, न रुॻो एतिरो वोटर लिस्टनि में उहे अची था वञनि। उनजो नतीजो इहो आहे, अव्हां चइनी सूबाई असेंबली जी सूरत हाल ॾिसो ऐं ॿियो पोइ सिंध असेंबली जी सूरत हाल ॾिसो। सिंध असेंबली में अव्हांखे हर नसल जो हर क़ौमीअ जो माण्हू मिलंदो। अव्हांखे बलोचिस्तान में इहा सूरत हाल नज़र कोन ईंदी, को उते सिंधी बि को MPA थियो हुजे। ईअं ई अव्हांखे KPK में अहिड़ी सूरत हाल नज़र न ईंदी, अव्हांखे पंजाब में सूरत हाल अहिड़ी नज़र न ईंदी, पर उहो सभु कुझु सिंध भोॻे पियो। ऐं छो पियो भोॻे, कंहिंजूं कोताहियूं आहिनि, अॼु प्रोग्राम में असीं हुन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अख़लाक़ी तौर ते सभु असांजा भाउ आहियो, पर ॾिसणु खपे त कंहिं भाउ खे इहो हक़ु कोन्हे त ॿिए भाउ जो जेको आहे सो हक़ु मारे। इंतिहाई अहम मामिलो आहे। अॼु इजलास ते बि ॻाल्हाईंदासीं, जेको फ़ैसिलो चयो पियो न थियो आहे उनजी केतिरी अहमियत आहे। उन सां गॾोगॾु असीं पंजाब जी जेका सूरत हाल आहे मुख़्तसर उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। आख़िर में सिर्फ़ु एतिरो ई चवंदुसि, पोइ पाण ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे शुरू कंदासीं। त UK में हाणे हिकिड़ो नारो पियो हले त UK इज़ फुल, सो इहो नारो असांखे बि वरजाइणु खपे। पाकिस्तान इज़ फुल, सिंध इज़ फुल, को बि धारियो असांखे हाणे वधीक क़बूल न आहे। सो उन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर तज्ज़ निगार आहिनि, लेखिका आहिनि साईं नसीर मेमून साहब, उहे हिन वक़्तु असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। वरी महिरबानी नसीर मेमून साहब, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं पाण मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो ॻाल्हाईंदा रहिया आहियूं मेमून साहब त धारी आबादकारी सिंध जे लाइ केॾो वॾो थ्रेट आहे, उन सां मुख़्तलिफ़ मसइला बि थियनि पिया था। अॼु हिकिड़ो ई अमन अमान जे हवाले सां इजलास थियो आहे सिंध जे वॾे वज़ीर जी सदारत हेठि, जेको बयानु जारी कयो वियो आहे, तंहिंमें ॿुधायो वियो आहे त जेके बि धारिया सिंध में आबाद आहिनि उन्हनि खे ॿाहिरि वापसि उन्हनि जे मुल्कनि ॾांहुं मोकिलण लाइ क़दम खयां वेंदा। अहिड़ा ऐलान पहिरियां बि खोड़ भेरा असां बि ॿुधा आहिनि पंहिंजी ज़िंदगी में, अव्हां त डिघे अरसे खां ॿुधंदा हूंदा। हाणे छा असीं उमेदु कयूं त उन ते को अमल थींदो या छा, ऐं धारी आबादकारी केॾो वॾो थ्रेट आहे सिंध धरती जे लाइ या उनजे रहवासियुनि जे लाइ? ॾिसो, ही जेको ऐलान थियो आहे, ऑनेस्टली मूंखे इन ऐलान ते का मां वरी होप क़ाइमु कोन थो करे सघां, छो त अमन अमान लाइ हिकिड़ो इजलास थिए पोइ उन में इहो हिकिड़ो पासिंग रिमार्क अची वियो आहे, मूंखे लॻे थो। अदरवाइज़ जेकर धारियनि माण्हुनि खे कढणो आहे त पोइ इहो इन लाइ तव्हांखे फेडरल गवर्नमेंट खे इन्वॉल्व करणो पवंदो, छो त हिन में इमिग्रेशन इन्वॉल्व आहे, उन में तव्हांजी इंटीरियर मिनिस्ट्रीअ खे इन्वॉल्व थियणो पवंदो। ऐं जीअं त माण्हू इहे घणे भाङे अफ़गानिस्तान पासे खां हलनि त इवन तव्हांजी जेका हाईएस्ट लेवल जो सिक्योरिटी स्ट्रक्चर आहे उनजी ऑनबोर्डिंग करणी पवंदी। इहो फ़ैसिलो CM जी सतह ते ऑनेस्टली माना प्रैक्टिकली मूंखे उनजो को नथो नज़र अचे त को इम्पैक्ट थी सघंदो। भली CM साहब केॾी बि लेखनियती सां बि करे, पर तॾहिं बि हिकु मुल्क जे अंदरि हिकिड़ो पूरे स्ट्रक्चर जो पार्ट आहे न। सो मूंखे त इन में का वॾी का अहिड़ी नथी नज़र अचे होप त इन सां को सुभाणे खां कमु शुरू थी वेंदो, धारी आबादकारी रुकिजी वेंदी। तव्हां हफ़्तो भर में ॾिठो हूंदो, हिकिड़ी कैंपेन थी 2-4 ॾींहं ॿाहिरियां ईंदड़ अफ़गानी बसुनि मां लाहे कढिया विया हुआ, उनमें 2-3 ॾींहंनि अंदर ई 200 अलाए केतिरा माण्हू वापसि कया विया। उन खां पोइ सिलसिलो बंदि थी वियो। त मां चवां थो त जेके वेठा आहिनि धारिया तिन खे त पोइ कढिजो, जेको तव्हां ॿाहिरां धारिया अचनि पिया भला उनखे रोकण जो को मैकेनिज़म ठाहे या सिंध हुकूमत, इहा 2-4 ॾींहं एक्टिविटी थी बंदि छो थी वई? छा उन खां पोइ धारिया अचनि बंदि थी विया आहिनि? गारंटी कंफर्म आहे? इहो चई सघंदो वज़ीर आला साहब या होम मिनिस्टर या को ॿियो ज़िम्मेदार माण्हू त इहा कैंपेन इन क़िस्म जी 2-3 ॾींहं त हली, अलाए छो हली मूंखे ख़बर न आहे। ऐं हुनजे पुठियां ॿियो ऑब्जेक्टिव छा छो तो हली ऐं वरी बंदि बि थी वई। त घटि में घटि सिंध हुकूमत पहिरें ॾाके ते इहो करे त जेका बि ॿाहिरीं आबादकारी हींअर थी सिंध में अचे, तव्हां वटि एंट्री पॉइंट्स जा कंट्रोल हुजणु घुरिजनि। 100 तरीक़ा आहिनि हुकूमतुनि वटि, उहो किथे थिए नथो पियो। दर्शे तव्हां उहो न कंदा अॻियां त पोइ कढिजो, जेके नवां अचनि था उहे त रोकण जो सिस्टम ठाहियो न। नादरा छो थी उन्हनि खे कार्ड इशू करे, नादरा वारा कीअं था हुननि खे ॿिया दस्तावेज़ इशू कनि, उन्हनि जी पुठियां लॉजिक कहिड़ी साइंस कहिड़ी आहे, उन्हनि खे तव्हां मथां कीअं रोकाईंदो, उन ते कमु न आहे थियल। टी ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिकिड़ी ॻाल्हि उन में मिसाल तौर चयो आहे जेका गैर कानूनी आबादकारी, हाणे हिन जेको वॾो सुवालु उथंदो, वाट इज़ गैर कानूनी, वाट इज़ कानूनी? दुनिया में कंहिं मुल्क में रुॻो वीज़ा खां 2 ॾींहं मथे रहणु नामुमकिन थी वेंदो आहे। एॾी सख़्ती आहे दुनिया में, एॾो पुछणो आहे। हिते चोथों नसुल आहे उन्हनि माण्हुनि जो जिन खे तव्हां असी जे ॾहाके में आंदो या उन खां अॻु में आया ऐं तव्हां हुनखे चई छॾियो आहे त हाणे गैर कानूनी। हाणे उन्हनि हिते तव्हांजे नादरा उन्हनि खे कार्ड ठाहे ॾिना, तव्हांजे इदारनि उन्हनि खे डोमिसाइल ॾेई छॾिया, तव्हां उन्हनि खे प्लाट उन्हनि जे नाले ते थी विया, यूटिलिटीज़ जा कनेक्शन थी विया, प्रॉपर्टियूं वरितनि, शादियूं कयनि, उन्हनि जो नस्ल नओं टियों नस्ल पियो थो वॾो थिए। हाणे तव्हां प्रूफ कीअं कंदो त उहे सभु गैर कानूनी? हू त कोर्ट में हलिया वेंदा। कुझु ॾींहं अॻु में कोर्ट जो हिकिड़ो फ़ैसिलो बि आयो त जेके हिते पैदा थिया आहिनि हेतिरा साल हितां हुनखे शहरनि जा हक़ ॾियो, पोइ त माना उहे त थी विया तव्हांजे हिसाब सां कानूनी। त हाणे गैर कानूनी जी वसफ़ बि क्लियर कोन्हे, रोड मैप बि क्लियर कोन्हे,
ऑनेस्टली मूंखे लॻे थो इहो हिकिड़ो रिवायती जुमिलो किथे अची वियो आहे, का अहिड़ी सीरियस एफर्ट मूंखे थींदे नज़र नथी अचे, जे थी पए त मां हुनजो क़दुरु कंदुसि जे थी पए। सही, ऐं उहो कीअं थी सघे थो? ॿियनि मुल्कनि जा खोड़ मिसाल बि आहिनि, जेके जीअं अफ्रीकी मुल्क आहिनि, घाना ऐं नाइजीरिया वारो जेको मसइलो आहे, 1983 में मां ॾिठो त नाइजीरिया जे सदर जेको पहिरियों सिविलियन सदर हो, कीअं अची हुन कानून साज़ी करे 2 मिलियन खां वधीक माण्हुनि खे, जेकॾहिं संजीदगी हुजे पोइ अहिड़ा स्टेप्स खणंदा आहिनि, पोइ उहे क़दम जेके आहिनि उहे बि असांजा ॾाढो मिसाल आहिनि। पर जीअं सही चयो त वफ़ाक़ जो इन में को बि उहो कोन्हे, मुशावरत कोन्हे, जो कीअं इन ते अमल थी सघंदो? मां तॾहिं चयो न त जेसिताईं तव्हां वफ़ाक़ी हुकूमत ॾिसो, इमिग्रेशन, इलीगल इमिग्रेंट्स, इहो सभु कुझु नेचुरलाइज़ेशन, इहे वफ़ाक़ जा शोभा आहिनि। ऐं मूं जी गुज़ारिश कई त हिन जे पुठियां हिकिड़ो स्ट्रेटेजिक मामलात में हिन सां गॾु आहिनि, सिक्योरिटी मामलात बि गॾु आहिनि। असां वटि त एॾी वॾी डिसीशन मेकिंग पहिरीं ॻाल्हि त सियासी हुकूमतुनि जे वस में कोन रही आहे, इहो त असां सभु खां ॾिसूं था। उन वक़्तु जॾहिं लखनि जे अंग में उहे पनाहगीर थी आया हुआ, रेफ्यूजीज़ थी आया, त रेफ्यूजीज़ जो हिकिड़ो स्टेटस अक़वाम मुतहिदा जे उनमें डॉक्यूमेंट्स में वस्फ़ में मौजूदु आहे। उन्हनि खे त कैंपुनि में रखिणो, तुर्कीअ छा कयो, ईरान छा कयो, उहे कैंपुनि में रखिया विया, उहे कैंपूं कॉर्डन्ड हुयूं, उन्हनि खे शहरी हक़ कोन आहे, उनखे यूएन जो रेफ्यूजीज़ जो इदारो वाहर कंदो हो। हलो हुकूमत इंसानियत जे नाले मदद करे हा, का ॻाल्हि कान्हे, ठीकु आहे, तव्हां चओ था इंसानियत जो मामिलो ज़रूरु करियो, पर उनजे लाइ तव्हां उहो स्ट्रक्चर त ठाहियो कोन। तव्हां लखे माण्हू खे सॼे मुल्क में पखेड़े छॾियो, हाणे तव्हां हुनखे कागज़ पट ॾेई करे छॾियो आहे कानूनी, त सुभाणे हुनखे पहिरियों त गैर कानूनी साबित केरु कंदो? इहे हिकिड़ा वॾा सुवाल आहिनि न। त उहे मुंहिंजो ख़्यालु आहे त मन जे इजलास जे साइड लाइन ते किथे का इहो नुक़्तो आयो आहे, उहो रिपोर्ट थी वियो आहे, पर मां सम्झा थो हुन सां वॾो को मथी लेवल ते का ॻाल्हि ॿोली शुरू थी वई आहे, का होमवर्क पियो थो थिए, को रोड मैप पियो ठहे। हालांकि वफ़ाक़ी हुकूमत खे बि सोचणु घुरिजे त गैर कानूनी आबाद करे पाकिस्तान सॼे जो कहिड़ो असरु कयो आहे, ॻाल्हि रुॻो सिंध जी बि कान था करियूं। बिल्कुलु, इहो त रियासत खे केॾा वॾा थ्रेट आहिनि। थियो आहे, तव्हांजी स्मगलिंग हुन जे थ्रू थिए थी, तव्हांजो वेपन जो कारोबार हुननि जे थ्रू थियो, तव्हां वटि नार्कोटिक्स हुननि जे थ्रू थिए थियूं, हज़ार शयूं आहिनि। पर हाणे एतिरो वॾो नेटवर्क आहे हुननि जे सपोर्टर्स जो मूंखे त नथो लॻे तव्हां हिन मुल्क मां हुननि खे हिकिड़ो कढण जी ॻाल्हि कंदो त ॿिया हुननि खे रहण लाइ तयारु वेठा आहिनि। इट्स अ वेरी डिफिकल्ट क्वेश्चन। सही, अच्छा, इहो इन जे ई जेको अवां जी ॻाल्हि हुई, इनखे जेकॾहिं नसीर साहिबु अॻिते वधाए त रियासत खे नेठि इन जो अहसासु छो कोन थो थिए? ही जेका बि सॼे मुल्क में दहशतगर्दी थिए पई, अमन अमान जा मसइला, माशी सूरत-हाल अवां जे साम्हूं आहे, पर को रियासत जो असांखे रियासत जी पॉलिसी वफ़ाक़ी लेवल ते बि कोन्हे त को धारियुनि खे निकाले ॾिनी वञे। असल में उते ख़ुदि जेके जॾहिं इहे माण्हू हिते आया हुआ त उन वक़्तु पाकिस्तान पंहिंजा जियो स्ट्रेटेजिक इंट्रस्ट पे रखिया, उन वक़्तु अमेरिका जा जियो स्ट्रेटेजिक इंट्रस्ट हुआ, उन वक़्तु फ़ैसिला कंदड़नि इहो न ॾिठो त पाकिस्तान कहिड़ी क़ीमत भरींदो, उन वक़्तु अखि हुई डॉलरनि ते, डॉलर पे आया, तव्हां जेको कुझु बि कयो पे, हेतिरा रेफ्यूजी संभाले वेठा आहियूं, हेतिरा डॉलर ॾियो, हेतिरो असां गोलियूं हलायूं, हेतिरा डॉलर ॾियो, हेतिरा असांजा सिपाही विढ़नि पिया, हेतिरा डॉलर ॾियो। सो उन वक़्तु डॉलरनि जा सौदा पे हलिया न, पाकिस्तान जी त ॻाल्हि थी कान पे। हाणे उहे त माण्हू डॉलर कमाए के खाई खपी हलिया विया मुल्क खां ॿाहिरि, के मरी विया खपी विया, हाणे हुननि जा हद कोन मिलंदा। त हुकूमत जो जेको सॼो ढांचो स्ट्रक्चर हो उहो डॉलरनि जे पुठियां हुन वक़्तु हलियो पे, ऐं कंहिंखे इहो ख़्यालु न हो त पाकिस्तान छा क़ीमत भरींदो। हाणे पाकिस्तान क़ीमत भरे पियो, पर बदकिस्मती इहा आहे त हींअर बि जेके फ़ैसिला कंदड़ आहिनि उहे अञा ताईं हिन मामले ते के चिटा डिसीजन नथा कनि। इहे डेड लाइन्स बद में आयूं त अॻियां फलाणी डेट ते हलिया वञो न त कॾहिं वेंदा, पोइ डेड लाइन्स एक्सटेंड थियूं। मां इहा गुज़ारिश कई त उन्हनि जे पुठियां हाणे हिकिड़ो वॾो नेटवर्क आहे जेको हुननि जी सपोर्ट करणु चाहे थो, हुननि जा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि, हेॾा वॾा इंट्रस्ट आहिनि जो असां ई तव्हां हुनजे साम्हूं का हैसियत कोन था रखूं। त जिन माण्हुनि वटि फ़ैसिला करण ऐं फ़ैसिलनि ते अमल कराइण, सुबुह अलॻि शइ, फ़ैसिला त कनि, फ़ैसिलनि ते अमल बि तवरी कराइण जी उहा त असां वटि रिट कान्हे न हुकूमतुनि जी, सभिनि खे ख़बर आहे त उहे इख़्तियार हुननि वटि न हूंदा आहिनि, इक़्तिदार मिली वेंदो आहे, इख़्तियार न हूंदा आहिनि। उनमें असांजा माण्हू उन्हनि जे अंदरि हुनजा सिंपथाइज़र ऐं हमदर्द मौजूदु आहिनि, तंहिंजे करे तव्हां ॾिसो त हुन फ़ैसिला ते अमल थी कोन सघंदो आहे। सो सची ॻाल्हि आहे त मां त इन सॼी शइ खे हिकिड़ी होपलेस कंहिं स्टेज ते को सफ़ा टॉप लेवल ते ऐं सफ़ा हाईएस्ट लेवल ते को डिसीजन थी पए, वाक़ई हुकूमतुनि खे मुल्क जा असुल इख़्तियार रखंदड़नि खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे त हिनखे मुंहिंजो नज़र हुयो त पाकिस्तान कंहिं अहिड़ी गहरी खाई में वञी किरंदो जो असां लाइ संभालणु ॾुखियो थींदो। अॻे ई असां ज़रे घटि जी तबाही कंदीअ ते पुगायूं, सो उन्हनि खे जेसिताईं सम्झ अचे, अलाए न अचे, मूंखे त फ़िलहाल का उमेद कान थी नज़र। सही, अच्छा, पर नसीर साहिबु जेकॾहिं वरी स्पेसिफिक पाण सिंध सूबे जी ॻाल्हि कयूं त सिंध असेंबली जो जेको हशर आहे, हर क़ौमियत ॻाल्हाईंदड़ जेके आहिनि अव्हां खे हिते मिली वेंदा। ॿिए सूबे में त शायदि असां वफ़ाक़ खां हटी करे कंहिं सूबाई असेंबली जो इहो हशर कोन्हे जेको हिते आहे। पंजाब में चवंदा मसवाड़ ते बि जॻहि वठो त एॾियूं कानूनी पेचीदगियूं आहिनि जो माण्हू या दुकान वठो ॾाढो मुश्किल आहे।
न को उते असांखे इहो धारिया नामंज़ूर जो नारो बि रुगो सिंध में ई असांखे ॿुधण में अचे थो त हिकिड़े ई मुल्क में इहे ॿिटा मयार छो आहिनि? ॿिटा मयार त ॾिसो, हुकूमत जिनखे माण्हू वोट ॾियनि था उहे ज़िम्मेवार आहिनि। बुनियादी सुवाल इहो आहे, तव्हां या असां या आम माण्हू त कोन वञी हिसो मुंहिंजो सरहदुनि ते माण्हुनि खे रोकींदो, त हुन में असां छा सम्झूं? जेकर इन ते इख़्तियार नथो हले त भला माण्हुनि खे ॿुधाइनि, असां नथा रोके सघूं। अची माण्हुनि जे साम्हूं चवनि तव्हां वोट ॾियो, तव्हांजी महिरबानी, असां ॿाहिरियां माण्हू कोन रोके सघंदासीं। न उहो कोन चइबो, बयान अहिड़ा जारी कबा जो लॻंदो त सुभाणे खां पोइ हिते हिकिड़ो बि ॿाहिरियों माण्हू तव्हांखे नज़र न ईंदो। त उन्हनि जूं छो त हुकुमरान जूं तरजीहूं ऐं अवलियतूं ॿियूं आहिनि, हुननि जी प्रायोरिटीज़ जेके ॿियूं शयूं आहिनि, हुननि जी इन पासे काई बि नज़र ई कान्हे। इहो बयान अहिड़ा सवेर सवेर पिया ईंदा, पर उनजे मामले में जेसि ताईं सूबे जी हुकूमत संजीदा न थींदी, हा संजीदा थिए त मां नथो चाहियां को सुभाणे मसइलो हल थी वेंदो ऐं माण्हू अचणु बंदि थी वेंदा ऐं अॻियां सभु माण्हू निकिरी वेंदा, ऐं हिकदमि कोन थींदो, पर पोइ रोड में अची वेंदो कुझु। तव्हां ही ॿ टे ॾींहं जेका वेव हली न, भला इहा वेव कंटिन्यू छो थी इहो त कनि न। तंहिंजी माना किथे त को फैसला ॿियनि था कनि न। जिन बि इहा फ़ैसिलो कयो आहे, मुंहं हलाई माण्हू मोटाया, उहे ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ उहा शइ बंदि थी वई, त हुन मां छा सम्झां? त उहा कंहिं रोकराई, कंहिं वधीक जेको हुकूमत खां बि वधीक कंहिं वटि ताक़त आहे जंहिं रोकाए छॾी। त हुकूमत जीअं असांजूं वक़्तु पास कनि थियूं, ॿियनि मामलनि में पातल आहिनि, उन्हनि जा हज़ार ॿिया इंट्रस्ट आहिनि, ॿिया मसइला आहिनि, हुननि जी हीअ शइ अवलियत कान रही आहे, अॼु बि कान्हे, ऐं मूंखे थींदे बि नज़र कान थी अचे। सो बदकिस्मती आहे त सिंध जी जेके हुकूमतूं आहिनि, सभिनी मां पार्टियुनि जी हुकूमतुनि जी ॻाल्हि थो कयां, जेके लगातार सिंध ते रूल कंदियूं रहियूं आहिनि। हिन हुकूमत सभ खां घणो अर्सो गुज़ारियो आहे, हिन ते सभ खां वॾो ज़िम्मो ईंदो। जिन घटि गुज़ारियो आहे उन्हनि ते ओतिरो ईंदो ज़िम्मेवार। बहरहाल टेक्निकली सिंध जूं हुकूमतूं आहिनि, उहे ॿाहिरियुनि माण्हुनि जी आबादकारी रोकण में नाकाम थियूं आहिनि। मसइला कड़ा बि हुजनि, कारण कड़ा बि हुजनि, इहा ॻाल्हि त तय आहे त हिन में फेल्यूअर एस्टेब्लिश्ड आहे। सही। ऐं हिते अव्हां खां इहो बि नसीर साहब सम्झणु चाहींदासीं त जीअं सिंध असेंबली जो मूं हवालो ॾिनो त हर क़ौमीअ जो माण्हू मिले थो। इवन असां इहो बि ॾिसूं था त ॿियनि सूबनि जा माण्हू सिंध मां कीअं सेनेटर चूंडाया था वञनि। हाणे इन लेवल जी ॻाल्हि थी आहे जो सूबाई काबीना में बि अहिड़ा एडवाइज़र रखिया विया आहिनि जंहिंजो तालुक़ु ॿियनि सूबनि सां आहे। पोइ असांजी हुकूमत खे पंजाब में वफ़ाक़ी हुकूमत में शहर खपे, पोइ हुनजे अदले बदिले में जीअं अदले बदिले जूं शादियूं थींदियूं, तीअं अदले बदिले जो हिसाब आहे ॾियण लाइ। सभु कुझु सिंध में आहे, ॿियनि त कुझु आहे कोन। तंहिं करे ज़रई वसीला ॾियणा आहिनि, मैदनी वसीला ॾियणा आहिनि, सीटूं ॾियणियूं आहिनि, ॿी का फेवर ॾियणी आहे। इवन को अगरि को ख़र्च पको थियणो आहे त उहो सिंध मां थींदो। ॾियण लाइ आहे सिंध, कपाइण लाइ आहे सिंध, ख़र्च करण लाइ सिंध आहे, उहिदा ॾियण लाइ सिंध आहे। सो अॻे सेनेटर पिया थींदा, हाणे इहो मशीरती आहे। मूंखे त कोई शक कोन्हे, 5 साल पोइ थी सघो कंहिंखे वॾो वधीक करे छॾींदा, कोटा पूरी करणी आहे। फज़लरहमान साहिब जे पुट खे बि हिते हिकिड़ो वॾो उहिदो मिली वियो, तव्हांखे यादि हूंदो। त इहो मथे हिकिड़ा मफ़ाद जेके सियासी तौर जा आहिनि उहे हासिलु करण लाइ हू सम्झनि था ॿ चारि जेकर वज़ारतूं या मशावरतूं ॾिनूसीं त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। पर हाणे इहा रिवायत जेका आहे उहो सिंध अॻे बि भोॻियो आहे। मां वरी बि चवां थो हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे, उहे कमु कंदी त सिंध जे माण्हुनि खे पचणु घुरिजे, सुवाल करणु घुरिजे। या हिकु का ख़बर हिते हुते आई आहे, बाक़ी को वॾो को एहतिजाज को रद्द अमल, उहो ज़ाहिर आहे असांजी हिकिड़ी मजमूई तौर ते कमज़ोरी सूरत हाल आहे, जंहिंजो फ़ाइदो सिंध जी हुकूमत ऐं फ़ैसिला कंदड़ वठनि था। इन सॼे मामले जी ज़िम्मेवारी सिंध जी हुकूमत ते आहे, ॿिए कंहिं ते बि कान्हे। सही। ऐं उन्हनि खे अहसासु इहो कोन्हे त इन फ्यूचर जीअं असां चयो रियासत खे अहसासु कोन्हे त केॾा वॾा मसइला थियनि पिया, सूबा हुकूमत खे अहसासु कोन्हे त इन फ्यूचर असांजे सूबे ते केॾा फ़ैसिला थियनि था, अहसासु हुजे त फ़ैसिला छो थियनि। ठीकु आहे नसीर साहब, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। नसीर मेमन साहब जी राय अव्हां जे साम्हूं आहे। बिल्कुलु ॻाल्हि इहा ई आहे त जेकॾहिं अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां जेको इजलास थियो आहे उन मां जेका इहा प्रेस रिलीज़ चऊं, हैंड आउट चऊं, या जेको बयानु जारी कयो वियो त धारियुनि खे नेकाली ॾिनी वेंदी, इन हिकिड़े बयान सां त ज़ाहिर आहे धारियुनि खे नेकाली ॾियणु ॾाढो हिकिड़ो मुश्किल कमु आहे। उन में वफ़ाक़ी लेवल ते छा पियो थिए, वॾी लेवल ते असांखे पॉलिसी खपे। जीअं असां नाइजेरिया ऐं घाना जा मिसाल पियो ॾिनो, सदारती लेवल ते इहे मामला थिया, सदर उते कानून पास कया, हिकिड़ा ऑर्डिनेंस जारी कया, पोइ 2 मिलियन खां वधीक माण्हुनि खे इन तड़ तकड़ में उतां कढियो वियो नाइजेरिया मां, जो चवंदा उन्हनि खे पंहिंजो सामान खणण जो बि वक़्तु कोन मिलियो, ऐं जेको उन जे हथ में हो उहो खणी करे निकिता। जेकॾहिं विल हूंदी आहे त पोइ ईअं क़दम खयां वेंदा आहिनि। बाक़ी इहा बयानबाज़ी जेका आहे हले पई, ऐं ज़ाहिर आहे सोचणु खपे, सिंध हुकूमत खे ज़रूरु सोचणु खपे त इन जा इन फ्यूचर हींअर बि असीं नतीजा जेकी भोॻियूं पिया अव्हां जे साम्हूं आहे। कराची में केतिरियूं सीटूं आहिनि जेके हुकुमरान पीपल्स पार्टी जे हिसे में अचनि थियूं, इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे। सिंध जे ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि मां खटे पिया अचनि, उहो बि सिंध जो हिसो आहिनि, पर सिंध जे दिलि कराची मां उनखे घणियूं सीटूं थियूं मिलनि, छो नथियूं मिलनि, उन ते कमु करण जी ज़रूरत आहे। ऐं जेका इहे धड़ाधड़ धारी आबादकारी वधे पई, ऐं जेके सीटूं सिंध असेंबली में आहिनि, जेकर उन्हनि जो असीं रेशियो ॾिसूं त वॾे तादाद में जेके आहिनि उहे कराची जूं आहिनि। इन फ्यूचर जीअं नसीर साहब बि चयो, उन ते तर्जा ऐं तबसरा बि थियनि पिया
त कॾहिं उहे ॾींहं बि ईअं न थिए जो जेको हिकिड़ो ग़ैर सिंधी चऊं असीं या सिंधी ॿोली न ॻाल्हाईंदड़ जेको वज़ीर आला आहे उनजो बि कभी इम्कान आहे त हिकिड़े ॾींहुं उहो बि सिंध में अची सघे थो जेकॾहिं इहो सिलसिलो ईअं ई जारी रहियो। इंतहाई अहम मामिलो आहे, सभिनी धुरियुनि खे उनखे सोचणु खपे, इक़्तिदार वेठल धुरियुनि खे सोचणु खपे, सिविल सोसाइटी खे, अदीबनि खे, दानिशुरनि खे, शागिर्दनि खे, सभिनी जी इहा ज़िम्मेवारी आहे त हू पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ, पंहिंजनि बचनि जे मुस्तक़बिल लाइ, पंहिंजे धरती जे मुस्तक़बिल जे लाइ अहिड़ो फ़ैसिलो कनि जो ईंदड़ ॾींहंनि में उहे हिकिड़ी ख़ुशगवार ऐं ज़िंदगी पंहिंजे सूबे में गुज़ारे सघनि। हींअर वक़्तु थियो पियो मुख़्तसर ब्रेक जो, ब्रेक वठंदासीं, पोइ वापसि ईंदासीं इन मामले ते ऐं जेका पंजाब जी सूरत हाल आहे उन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ।